हज़रत मौलाना हाजी अब्दुल हादी नक्शबंदी अलमारूफ़ खुशदिल रहमतुल्लाह अलैह। असां पहिरियां हाजी साहब जी रूहानियत ते संदन लाइ कुछ लिखियो हो। इन पार्ट में उन जी शाइरी ऐं आमिल तोड़े ख्वाबनि जा ताबीर करण बाबति कुछ ॿुधाए रहिया आहियूं। मौलाना हाजी साहब ते मदीने जे मीर रऊफ़ुर रहीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन जी तमामु घणी निगाह करम अता थियल हुई, जो खेसि बेदारी में बि ज़ियारतूं थींदियूं हुयूं। संदसि जे शाइरी जा कुछ हिस्सा पेश कजनि था। संदसि जो शाइरी में तख़ल्लुस खुशदिल आहे। मौलाना हाजी साहब पंहिंजी शाइरी में तौहीद जो इक़रार कंदड़नि खे हिन तरह सारायो आहे। तालिबन तौहीद जो पुरजाम पीतो मऊं प्यार, मस्त ऐं मदहोश से थिया खूब आहिनि दरख़ुमार। ज़ाहिरी ज़ीनत छॾे से ज़ेब खां बेज़ेब थिया, बातनी बाज़ार में बाका रहन से बरक़रार। हू हिक ॿी काफ़ी में फ़रमाए थो, जेका काफ़ी शायदि हुरनि जे किरदार ऐं क़ुर्बानीनि ते ई लिखियलु हुजे। वाजट वॼाया अदियूं इश्क जन वट, मूरां कोन मोटिया से जल्दी ऐं झटपट। आहे इश्क ओखो ऐं सिर जो बि सौदो, वहे कात कातिल कुसण जो त कटकट। चखो जिन मज़ो थिया से त ख़ुशि दिल, छॾियाऊं ख़ासि खोले गुमानी जो घूंघट। हिक ॿी काफ़ी में सालिहनि बाननि जो ज़िक्र हिन तरह कयो आहे। वठ सबक सूफ़िन वटां मए जो चुको जेके वंडनि, मुर्दार खे महटे कढे दिल दोस्त सां वेठा ॻंढनि। याने उन्हनि साफ़ दिल बाननि खां ई अहिड़ी मुहबत जो चुको वठ, जंहिंजे पीअण सां नफ़्स जी मेराण बि धोपिजी वञे ऐं हक़ीक़ी यार सां बि वञी मिले। मौलाना हाजी अब्दुल हादी नक्शबंदी जे आमिल हुजण जो बि आला मक़ाम आहे। हू ख्वाबनि जा ताबीर करण में पूरे इलाइक़े में मशहूरु हुयो, जो संदसि वटि परे परे खां माण्हू ख्वाबनि जी ताबीर करण लाइ ईंदा हुआ। मशहूरु ॻाल्हि आहे त जॾहिं सूरा बादशाह रहमतुल्लाह अलैह जो साथ ॾियण जे करे खेसि घणो अरसो क़ैद में गुज़री वियो, त संदसि जो वॾो भाउ वसाण ख़ान हिंदुस्तान जे मशहूरु दरगाह आलिया अजमेर शरीफ़ ते वञी मौलाना हाजी साहब जी आज़ादी लाइ दुआऊं घुरियूं हुयूं। उन बाद तमामु जल्दी में ख़ैरपुर सेंट्रल जेल में मौलाना साहब सां गॾु घणनि असीरनि संदसि खे हिकु ई ख्वाबु ॿुधायो हो त असां राति ख्वाब में इहो ॾिठो आहे त मंडो मुड़ुसु कंहिं वॾे वण जूं पाणूं खोटे कढी रहियो हो। मौलाना हाजी साहब ख्वाब जो ताबीर हिन तरह फ़रमायो त पाणूं खोटे कढण वारो मुंहिंजो भाउ वसाण ख़ान शर हुयो, ऐं उहो वण अंग्रेज़नि पारां मुसलत थियल एजाज़ वज़ीर हुयो। हाणे उहो वज़ीर न रहंदो ऐं पाण सभिनी जी आज़ादी तमामु जल्दी में थियण वारी आहे, जंहिं बाद संदन सभिनी जी आज़ादी थी वई। ॻोढ़ा गलनि तां थिया जारी तॾहिं जाम गूंदर जे गुज़ारिया, उते इश्क सभई अयाम मिसरी मट न भायां जा मोहब्बत मिली माम, अनवार उन्हनि जाम महिरबान महबूब थिया। मौलाना हाजी साहब आज़ादी खां पोइ पंहिंजे रूहानी सफ़र ते जॾहिं ज़िले तालके सांगड़ जे ॻोठु सोराब ख़ान राजड़ में ख़ुदि सोराब ख़ान राजड़ जी दावत ते वेंदो हुयो, त उते उन इलाइक़े जे हिकु ॿिए ॻोठु मौलवी अब्दुल क़ादिर लगारी जा कुझु लगारी क़ौम जा माण्हू, प्यारो फ़क़ीर हादी बख़्श ऐं भलोड़ शाइर मोहम्मद अशरफ अलमारूफ़ सनाई फ़क़ीर लगारी तोड़े सॼे ॻोठ जा काफ़ी माण्हू संदसि जा मुरीद बि थिया हुआ। जॾहिं त उते ई वेझो हिकु ॿिए ॻोठु बाग ख़ान जतोई में हाजी गुल हसन जतोई, अशरफ दीन जतोई, मौलवी ताज मोहम्मद जतोई जन ॾांहुं बि मौलाना हाजी साहब जो घणो वञणु थींदो हुयो। मौलाना हाजी साहब जा ख्वाबनि जा ताबीर करण ऐं अॻुवाट ई ॿुधाइण जा ॿ वाक़िया मशहूरु आहिनि, जेके उन जूं करामतूं चवण बि को वधाउ कोन्हे, जेके ही आहिनि। हिकु संदसि जो सिंध जे चोटी जे आलिम दीन मौलाना साईं मुफ्ती अब्दुर्रहीम सिकंदरी रहमतुल्लाह अलैह खे ख्वाब जो ताबीर कंदे इहो ॿुधाइण त तूं आलिम दीन थींदे। ऐं ॿियो इहो त पुराणे ज़माने में हाजी साहब वटि ॿ औरतूं हिकु छोकिरो जेको कुझु बीमार हुयो दम करण लाइ खणी आयूं हुयूं, जेके उन मासूम जी सिहत कारण परेशान बि हुयूं। मौलाना हाजी साहब हिननि खे परेशान ॾिसण वक़्तु ई फ़रमायो त तव्हां परेशान न थियो,
हिन छोकिरे जी उमिरि बि वॾी आहे ऐं हीउ हाजी बि थींदो। मौलाना हाजी साहब पारां ॿुधायल ॻाल्हि संदसि जे विसाल खे 46 साल गुज़री वञण खां पोइ पूरी थी, जो उन शख़्स 2023 ईस्वी में उमिरि अदा कयो हो। मौलाना हाजी साहब जी ज़बान ते हमेशह ही कलमात वज़ीफ़े तौरु जारी हूंदा हुआ। अंतल हादी अंतल हक़ लैसल हादी इलाहू हस्बी अल्लाह व नेमल वकील, या रहमर राहिमीन रहम कर माफ़ी ॾे। मौलाना हाजी साहब जी विसाल 10:30 बजे सुबह 3 ज़ुल्हज 1397 हिजरी बमुताबिक़ 13 दिसंबर 1977 ईस्वी ॻोठ नंगर खान शर तालके फैज़गंज ज़िले खैरपुर में थियो हो। आख़िर में इहा माज़रत आहे त असांजी ग़लती सबबि पहिरें पार्ट में मौलाना हाजी अब्दुल हादी नक्शबंदी रहमतुल्लाह अलैह जी तारीख़ विसाल दिसंबर 1947 ईस्वी ॿुधाई हुई।